अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, कंडियारो में तालका अस्पताल जा मसला हल न थियण खिलाफ सिंध यूथ एक्शन कमेटी ऐं समाजी अगवान नईम दहरात, सिंधु नवाज़ घांगरो, नजीब मुंगरियो, कामरान पीरज़ादो, बबलू मुंगरियो ऐं ॿियनि जी अगवानी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मूजिब उन मौक़े ते सिंधु नवाज़ घांगरो, नईम दहरात चयो त कंडियारो जी तालका अस्पताल अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे। अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे टकी जो बि रिलीफ नथो मिले। उन्हनि चयो त अस्पताल जे करोड़नि रुपयनि जी बजट हड़प कई पई वञे। उन्हनि चयो त अस्पताल में एम्बुलेंस जी सहूलियत न आहे, दिल जो वार्ड बंदि पियल आहे, ईंदड़ मरीज़नि खे टके जो बि रिलीफ नथो मिले। मुसलसल एहतिजाजनि बावजूदि अस्पताल जा मसइला हल न पिया कया वञनि। सिंध हाई कोर्ट जी पटिशन दाख़िल थियल आहे, पर उन बावजूदि अस्पताल कोस घर बणियल आहे। उन्हनि मुतालबो कयो त तालका अस्पताल जा मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।